सियाणन सच चयो जट खे दे इज्जत ते जूतन समेत गिल्म ते असां भी दरिया खान के इज्जत ॾेई वॾी ग़लती कई। असां उनखे सब वार ॾिना, ॾंड ॾिना, फैसला ॾिना, पर पोइ बि हुन असांजे नंगनि में हथ विधा। हाशिम इन दरिया खान खे अहिड़ी सेखत ॾियणी आहे जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। हाशिम हाणे रुगो ससु ई वापसि न थींदी। इन दरिया खान खां सब पुराणा हिसाब किताब वठणा हल। बाबल साईं, इन्हनि बंदूकड़ियुनि मां छा थींदो? मूंखे बम ऐं बारूद खपनि, रॉकेट लॉन्चर खपनि। मां इन दरिया खान जो सॼो ॻोठ ड्राहे फट कंदुसि ऐं इन दरिया खान जे लाश जा गतरा गतरा करे कुत्तनि खे खाराए छॾींदुसि। हाशिम इन दरिया खान जे लाइ धरती तंग कंदासीं, हर महाज़ ते जंग कंदासीं। इन दरिया खान खे अहिड़ो सोखो कंदासीं जो चुरी बि न सकंदो। सरदार साईं, असांजा वेढ़ाक दरिया खान जे ॻोठ खे घेरे में आणे चुका आहिनि। मूं दरिया खान जूं आऊं दाऊं बंदि करे छॾियूं आहिनि। मां दरिया खान सां जंग जो ऐलान कयां थो। हाशिम अॼु जो अॼु मां कराची थो वञा होम मिनिस्टर सां मिलण जे लाइ। सॼी पुलिस फोर्स असां सां गॾु हूंदी। दिलावर तूं पंहिंजे वेढ़ाकनि खे तैयार कर। जेको हुकुम सरदार साईं। दिलावर तकड़ न कजाए, जोश सां न, होश खां कमु वठिजांइ, अकुल खां। ऐं हा, दरिया खान खे तकड़ो मौत न ॾिजांइ। अकुल ऐं फहम सां दरिया खान खे सोखो कजांइ। सोखो बि अहिड़ो कजांइसि जो गीसियूं करे, गीसियूं। तव्हां फिक्र न कयो सरदार साईं। दरिया खान जूं टंगूं बाहूं भञी तव्हां जे अॻियां न उछलायां त मां सिंधुअ जो पुट ई न। पोइ देर न कर, पंहिंजे हमराहनि खे तैयार कर त जीअं दरिया खान खे पाण संभालण जो मौक़ो न मिले। बाबल साईं, तव्हां मूंखे रुगो इजाज़त ॾियो त मां इन दरिया खान खे उपतो टंगे उन जे पुत तां खल लाहे जूता ठारायां। न हाशिम न, इहा तोखे मां इजाज़त न ॾींदुसि। पाण गॾिजी दरिया खान जो मुक़ाबिलो कंदासीं। शामिर खान, तू सही माण्हू नाहीं। सॼो ॻोठ बाबा सरथिले में आहे, तू वरी का कबो जी। बेगा असां आहियूं मलाखड़ो ॾिसण वारा। केरु खटे थो या वरी हाराए थो, इन में असांजो छा? शामिर खान, मलाखड़ो न आहे, वॾो तूफान अचण वारो अथई। हाणे ख़बर पवंदी हाशिम खान खे त घणे बि सवा मिसकिन दिलदार खे त मारे छॾियो, हाणे बहादुर खे मारे त ख़बर पवेसि। सरदार साईं, वेढ़ाकनि जी फौज घुराई आहे ऐं पाण बि कराची थो वञे। चवे पियो दरिया खान जे बहादुर खे मारण जे लाइ वज़ीरनि ऐं मुशीरनि खां ख़त वठी ईंदुसि ऐं पोइ सॼी पुलिस सरदार साईं जे हुकुम में हूंदी। बेगा तो दरिया खान खे घटि सम्झो आहे छा? वेहण वारा वज़ीर मुशीर न आहिनि हूंदा, पढ़ंदा त सिपाही आहिनि। ऐं ॻाल्हि ॿुध, दरिया खान जी यारी आहे जीअं DIG सां बि आहे।
दरिया खान चाचा के एड़ो जवाब दींदो जो चाचा साईं कंध पर हेठ किरंदो। इन जो मतलब त शमीर खान ससु ही कोन मोटंदी। ससीअ जो त शाह ज़मान खे लाश भी न मिलंदो। न न शमीर खान ॾिस जाए वेठो तूं, ससु ही ज़रूर मोटंदी, तूं सही माण्हू न आहीं। हेलो दरिया खान, शामिर पियो ॻाल्हायां, तोखे ख़बरदार करणो आहे। दरिया खान खे 4 अखियूं आहिनि, मां होशियार आहियां। तव्हांजा हे वात ॻाढ़ा छोरा मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो पेर बि पाए विया न त मां सलाम कंदोसांइ। इहे वात ॻाढ़ा मुंहिंजा छोरा न अथई, इहा कुत खल्क चाचा साईं जी अथई। मूंखे ख़बर आहे अहिड़ा वात ॻाढ़ा तुंहिंजो वार बि विंगो न कंदा। पर ख़बरदार इन करे थो कयां त 2 ॾींहंनि में तुंहिंजे ॻोठ मथां वॾो हमिलो थियणो आहे। मूंखे ख़बर आहे त ससीअ खे इहो शाह ज़मान हथ सां अगवा कराए हरू भरू असां ते इल्ज़ाम इन जे करे पियो हणे त जीअं हिकिड़ो बहानो ठाहे असां सां विढ़े। असांखे परवाह न आहे शमीर खान, जेकॾहिं शाह ज़मान का अहिड़ी ग़लती कई सांस लामारो ई हिकिड़ो ख़तम। ससी तो वटि आहे या न इन जी मूंखे बि परवाह न आहे, पर जेकॾहिं इन हमले में तूं बची वहीं न, सम्झ त तुंहिंजो नओं जनम ख़्यालु कजांइ मतां लामारो अची वञे। या शमीर खान, दरिया खान दरिया हो, जॾहिं बोर्ड ते आयो न ॻोठनि जा ॻोठ ॿोड़े छॾी। आई न ॻाल्हि सम्झ में? डीएसपी साहब, मां कराची थो वञा, पर ख़ैर तव्हां क़िस्मत सां ईंदा आहियो। तव्हांजी ख़ातिर तवाज़ा करण खां सवाइ मां कराची कीअं वेंदुसि? सरदार साहब, भला ॿिए भेरे ईंदुसि। न साईं, बिना ख़िदमत करण जे मां तव्हांखे कीअं वञणु ॾींदुसि? भले साईं, गाॾी तयार आहे। अरे बाबा छॾ गाॾी खे, डीएसपी क़िस्मत सां आयो आहे, मानी तयारु कराए। ठीकु आहे बाबा साहब। हा डीएसपी साहब, ॾियो हाल अहवाल। सरदार साहब, अवां दरिया खान जे टक्कर जे करे मसइलो पैदा थी पियो आहे। उन जो नोटिस डीआईजी साहब पाण वरितो आहे। डीएसपी, इहो दरिया खान बेलगाम घोड़ो थी वियो आहे। इन बेलगाम घोड़े खे कंटन वारो लगाम विझी तंबल में बंदि करे छॾियोसि, न त अहिड़ो तूफ़ान ईंदो जेके न इहो दरिया खान रोके सघंदो न कानून। इन्हीअ करे मां कराची वञी रहियो हुउसि। उते मुंहिंजी होम मिनिस्टर सां मुलाक़ात हुई। सरदार साहब, अमां जो मसइलो मां हल कंदुसि, होम मिनिस्टर खे तकलीफ़ न ॾियो। मूंखां जेको पुॼंदो उन खां वधीक कंदुसि ऐं सॼे ज़िले जो फोर्स घुराईंदुसि। डीएसपी साहब, छोकिरी सस हुई, दरिया खान जे घर खां ॿाहिरि न आहे। सरदार साहब, सम्झो सुभाणे ससी अवां वटि हूंदी, दरिया खान लाकम हूंदो। जेकॾहिं पक थोड़ी त पोइ मां कराची नथो वञा। सरदार साहब, भरोसो कयो, असीं पंहिंजे ई घर में कैदी बणिजी विया आहियूं। न केॾां वञी था सघूं, न केॾां अची था सघूं। सरदार शाह ज़मान जा माण्हू असांखे घेरे में कयो वेठा आहिनि।
ऐं वरी पुलिस असांजे वफ़ादार माण्हुनि जे घरनि ते छापा पई ऐं असांजा माण्हू गिरफ़्तार थी रहिया। केसी ताईं रस्ता रोक बाबा साईं, अञा ताईं त तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो फायर बि ऐं तव्हां हाणे सां परेशान थी विया। वैसा सूबेदार जी इहा मजाल जो खुलण वारनि खे वरितो अथनि ऐं हुनजो माल बि काए वञी ढक में हयो अथनि। बाबा केस ताईं तूं पराई छोकिरी घर में विहारियो वेठो हूंदे? जेसी ताईं सिसीअ में साह अथमि। उहो सोनु ई घोरियो जेको कन न छिने। ससुई सोन पर हीरो आहे बाबा साईं। इहा छोरी बारूद अथई, बारूद सॼे ॻोठ खे साड़ाए रख करे छॾींदी। हिन खां जो पहिरीं असीं सड़ी रख थी वञूं, हे छोरीअ मां हथ कढ। मां ससुई वापसि कोन कंदुसि, मां ससुई सां शादी कंदुसि। इन लाइ असांखे अदालत जो इजाज़तनामो खपे। ॿाहिरि निकिरंदे न मरी वेंदे ऐं असीं अदालत ताईं पहुची नथा सघूं। पुलिस ई त असांखे अदालत ताईं पहुचाईंदी बाबा साईं। पैसा फेंक, तमाशा फेंक। बाबा अदालत में ससुई तुंहिंजी कान थींदी। पोइ बि बाबा साईं मां ससुई खे कोन छॾींदुसि। रे पंहिंजो बि सिरो खणंदी, मुंहिंजो बि सिरो खणंदी। सूबेदार साहब, तूं असांजे वफ़ादारनि जे घरनि ते छापा थो हणी ऐं वरी उन्हनि खे गिरफ़्तार थो करे ऐं वरी मुंहिंजे साम्हूं अचे बीठो आहे। वञ लामारो ई ॾींदो साए हिकिड़ो ख़तम। मां पंहिंजी हिते ड्यूटी करण आयो आहियां ऐं तुंहिंजे हिन सॼे बंगले खे मुंहिंजे जवाननि घेरे में आणे छॾियो आहे ऐं मूं वटि सर्च वारंट बि आहिनि। तूं वरी केरु थींदो आहे असांजे बंगले जी तलाशी वठण वारो? नालो अथमि सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। रहिस नंढा, सरदार शाह जमा जे ॻोठ जी न्याणी अगवा थी वई आहे ऐं मूं ते वॾो भार पइजी वियो आहे। अच्छा, तूं मुंहिंजे बंगले जी तलाशी वठंदे छो जी पंहिंजी ज़िंदगीअ जी पोयां पियो आई? रहिस मजबूरी आहे। मां हिते आयुसि ॼण ड्यूटी थी वई। जेकॾहिं मां न अचां हा त डीएसपी साहब पाण अचे हा। हिन करे तव्हांजी इज़त रखी अथमि। अॼु त मोटी थो वञा, पर जेकॾहिं ससी बाज़ियाब न थी त पोइ रहिस मुंहिंजो बि नालो अथव सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो। ससुई न मिली त ससुई न ॾिनी अथमि ऐं न ई ॾींदुसि। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां मूंखे न रोकियो न त अहिड़े सुखियनि जा ॾुख मिंट में दूर करे सरदार साहब, अवां भली आराम वञी करियो। असां अॼु जो अॼु दरिया खान ते वञी अटैक था करियूं। ना सूबेदार, मूंखे आराम कीअं ईंदो? बाबल साईं, मूंखे रुगो इजाज़त ॾियो त मां कासाई बणिजी बहादुर खे कपण थो चाहियां। हाशिमा, हिन वक़्तु तूं होश में नाही, न त मां तोखे बिल्कुलु इजाज़त ॾियां, बिल्कुलु इजाज़त ॾियां। जेकॾहिं हिन हाल में मूं तोखे इजाज़त ॾिनी न त तूं होश विञाए वेंदे ऐं पंहिंजो पाण खे नुक़सान में विझंदे। सरदार साहब, जेकॾहिं तव्हांजो मुंहुं मथां एतबार हुजे त पोइ हिकिड़ो अर्ज़ु कयां। चओ सूबेदार, छा थो चवणु चाहीं? हाशिम खे इजाज़त ॾियो त हाशिम खे मां पाण सां गॾु वठी वेंदुसि ऐं हाशिम जी हिफ़ाज़त इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। सूबेदार, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध।
ये हाशिम आहे न हाशिम झंग जो बबर शेर थई तुझे वस में ना आहे इन बबर शेर खे कंट्रोल करण। सरदार साहब जेकॾहिं तव्हां हाशिम खे इजाज़त न ॾिनी त पोइ ही चरियो थी पवंदो, छाकाणि जो तव्हांजो झंगली शींहुं ज़ख़्मी आहे ऐं ज़ख़्मी शींहुं ॾाढा ख़तरनाक थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां ही झंगली शींहुं क़ैद कयो त पोइ ही कंहिंजे क़ैद में न ईंदो। ठीक आ, तुझे ज़िम्मे मुझा चयो तुझे ज़िम्मे हिनखे मां तोसां गॾु वञण जी इजाज़त ॾियां थो। इहो ज़िम्मो तुंहिंजो हाणे। बाबल साईं तव्हांजी महिरबानी। ठीक आ, मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। ससुईअ खे वठी सभ खां पहिरीं इहा ख़ुशख़बरी मूंखे ॿुधाइजो। ठीक आ, अल्लाह निगहबान। खैर ताहे मोलो जंदा था जो खैर ना है रे सर वो खबर नहीं आए तो सरदार शाह ज़मान जा बेड़ा असां दे हमले ला सरदार जे गोठा निकरी चुका आहिनि। अचण दीन मोलो हिंदुस्तान ला मारो ही हिकिड़ो तम। बाबा साईं शामिर खान भी असां सां राब्ते में आहे। शामिर खान ॿुधायो त सरदार शाह ज़मान वञी होम मिनिस्टर सां मिलियो आहे ऐं होम मिनिस्टर असां लाइ गोली जा ऑर्डर जारी करे छॾिया आहे। असीं को थाड़े लाहियूं छा जो असांजे सीने ते सिधियूं गोलियूं हलाईंदा। रे सर डीएसपी पाण वॾे अटाले सां निकरी चुको आहे। इन जो मतलब त रत जी रांदि शुरू थियण वारी आहे बहादुर खान। जेकॾहिं चर्चे खां ॻाल्हि चढ़ी वई त तोखे ससुई मारणी पवंदी। छो त जेकॾहिं ससुई असां वटां बाज़ियाब थी त पोइ बची न सघंदासीं। बाबा साईं जंहिं लाइ एॾो ममण मचायो अथम उनखे पंहिंजे हथनि सां मारे छॾिया न बाबा साईं। ससुई सां सिर लॻे। बहादुर खान इन्हनि सवन माण्हुनि जे विच में के अहिड़ा सिर फिरिया माण्हू हूंदा जेके असांजे सीननि में सिधियूं गोलियूं हलाईंदा। रे सर हुकुम ॾियो त असां वञी मोर्चा संभालियो। बाबा साईं सरदार शाह ज़मान लश्कर माण्हुनि जो छो न हुजे कोई बि असांजो कुझु बिगाड़े न सघे छो त ही असांजी जुई आहे डर आहे असांजो। दोस्तो सिर जो सांगो लाए धूड़िया लाए ॾियो जेको बि साम्हूं अचे गुसंदो वञे। ईअं ई थींदो हाशिम भा। अॼु दरिया खान सां घटि कोन थींदी। अॼु दुश्मन जे दिल ऐं दिमाग़ ते बिज वांगुरु कनकी पाओ। हिक पासे खां हाशिम भा ऐं ॿिए पासे खां मां हमलो कंदुसि ऐं टे पासे खां पुलिस फोर्स हूंदी जीअं दरिया खान भॼी न सघे। अचो हथियारनि जा मुंहं खोले छॾियो।
भाजो करके जाइजो। होश कर हाशिम खान। दरिया खान के भी खबर पइजी वई तो हुन सां सीनो साए केडी वरी ग़लती कई आहे। दरिया खान पंहिंजे मौत के पाण दावत ॾिनी आहे। मां बि तां वञण वारो न आहियां। दिलावर हिते खोपो खोड़े वेहंदुसि। नेठि त ईंदो न मां बि ॾिसां त घर खां ॿाहिरि केतिरो थो रहे। हिक रात भी सूरन सां गुज़ारी हूंदसि। इजो तो दरिया खान पंहिंजा हथियार फिटा करे असांजे पेरनि ते किरे। हथियार फिटा करे या सिधा करे, हाणे हीअ जंग बहादुरई दरिया खान जे मौत ते ख़त्म थींदी। हाशिम बा, बहादुर खान ऐं दरिया खान जी ज़िंदगीअ जो बाप हाणे असां हमेशा लाइ ख़त्म करे छॾींदासीं। दिलावर तूं छा थो सम्झी त दरिया खान ऐं बहादुर खान किथे हूंदा? हाशिम बा, मूंखे लॻे थो त दरिया खान हिते ई ॻोठ में आहे, के हारी नारी जे घर में लिकियो हूंदो। त पोइ हल सॼे ॻोठ जे घर घर जी तलाशी था वठूं। तूं छा थो सम्झी त मूं ईअं न कयो हूंदो? मुंहिंजा हमरा पुलिस सां गॾिजी पूरे ॻोठ जी तलाशी वठी रहिया आहिनि। मां पंहिंजे हमराह खे अॻुवाट ई सम्झाए छॾियो हुयो। दिलावर इहो कमु भलो कयो अथई। हाणे हल त हली ओताक ते हलूं, ॾिसूं त कंहिंजो केतिरो नुक़सान थियो आहे। कंहिंजो वार बि विंगो कोन थियो हूंदो, छो जो दरिया खान भॼी वियो आहे ऐं हुन जा हमरा फायरिंग जो आवाज़ ॿुधी उहे बि भॼी विया आहिनि। पर पोइ बि अञा तलाशी वठूं था। अच